बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दादू ज़िलो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो गढ़ है। पाकिस्तान पीपल्स पार्टी सदाईं ज़िले दादू मां वॾी अक्सरियत सां खटियो आहे। दादू जी अक्सर आवाम हमेशा पीपल्स पार्टी के वोट कयो आहे। बदले में पाकिस्तान पीपल्स पार्टी दादूअ खे नंढा तोड़े वॾा प्रोजेक्ट बि ॾिना आहिनि, जेके घणे भाङे मोहतरमा शहीद राणी बेनज़ीर भुट्टो साहिबा जे नाले सां मंसूब कयल आहिनि। मगर बदकिस्मती सां या त प्रोजेक्ट अधूरा आहिनि, जे अगरि मुकम्मल बि थिया आहिनि त आबाद न थी सघिया आहिनि। शहीद बेनज़ीर भुट्टे जे नाले सां मंसूब सब्ज़ी मंडी ऐं फ्रूट मंडी 2002 में मुंहिंजी ॼाण मुताबिक़ सिंध जे ख़ज़ाने मां तक़रीबन 4 करोड़ खां मथे जे ख़र्च ते तामीर कराई वई। मगर कुझु अणवणंदड़ फ़ैसिलनि करे ही सब्ज़ी मंडी आबाद न थी सघी। सुवाल इहो आहे त एतिरा पैसा छो ज़ाया कया विया, एतिरी सरकारी ज़मीन छो ख़राब कई वई। पुराणी सब्ज़ी मंडी मां वापारियुनि खे उथारियो त वियो, मगर हासिल छा थियो? उहा कहिड़ी कुवत हुई जंहिं सब्ज़ी मंडी खे आबाद थियण ई न ॾिनो? उहो कहिड़ो ग़लति फ़ैसिलो आहे जंहिं हिन प्रोजेक्ट खे मुतनाज़ा बणायो? दादू जा माण्हू पंहिंजे इलाइक़े में जेके नामुकम्मल प्रोजेक्ट आहिनि उन्हनि खे मुकम्मल करण जी घुरत कंदा रहनि था, पर मुंहिंजो सुवाल आहे, जेके प्रोजेक्ट मुकम्मल हुया उहे आबाद छो न थी सघिया? अॼु उते धूड़ छो पई उॾामे? गुज़िरियल 9 सालनि खां हिन सब्ज़ी मंडीअ खे छो आबाद करण जी कोशिश न कई वई आहे? सरकारी सतह ते सब्ज़ी मंडी न सही कंहिं ॿिए कम जे लाइ छो न इस्तेमालु कई वई? दादू जे अवाम पंहिंजे इंतिज़ामिया ऐं सियासी क़यादत खां पुछणु चाहे थी त इन्हनि सभिनी शयुनि जो अज़ालो केरु कंदो? अवां जो ख़ादुम प्रोफेसर इरफान कलोड़ो।